ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर जावेद मेमण मूजिब रांदियुनि जो ज़िंदगीअ में अनमोल अहमियत हुजे थी, छो त रांदि हर इंसान जे जिस्मानी ऐं ज़हनी सिहत लाइ तमामु ज़रूरी आहे। केतिरनि ई तइलीमी इदारनि में रांदियुनि खे तमामु घणी अहमियत ॾिनी वेंदी आहे त जीअं ॿार बहितर नमूने तरक़ी करे सघनि ऐं ज़िंदगीअ जे हर मुश्किल खे मुंहुं ॾियण लाइ तयारी करे सघनि। रांदियुनि खे तरक़ी ऐं बाहिमी एतमाद खे वधाइण में पिणु अहम किरदारु अदा कनि था। उनखां अलावा उहे असांखे तकिड़ो फ़ैसिलो करण ऐं असांजी सोच जे अमल खे बहितर करण में पिणु मदद कनि थियूं। रांदि असां में फ़तेह ऐं शिकस्त क़बूलु करण जी सलाहियत पैदा करे थी। अहिड़नि ख़्याल जो इज़हार कॉलेजिस सिंध जे अॻूणे डायरेक्टर जनरल ग़ुलाम मुस्तफ़ा चारण, मोहम्मद सफ़दर ठठवी, मोहम्मद शरीफ़ गुजर, अॻूणो DO स्पोर्ट्स ठठो अहमद अली बलोच, PCB जे नुमाइंदे मोहम्मद रहीम ख़ान जोखियो गस्टा अॻुवाण, अहिड़े ख़्याल जो इज़हार इंटर स्कूल क्रिकेट चैम्पियनशिप ठठो में मैन ऑफ द मैच जी तक़रीब में रांदीगरनि खे ख़िताब कंदे कयो।